नंढी न्याणियुनि खे ॿारनि खे असांजी युवा भेनरुनि खे इहा प्रार्थना आहे कि पंहिंजो निर्णय माता पिता जे मथों रखो। तव्हांजे निर्णय जो स्वागत आहे, पर कोई भी कठो वॾो निर्णय आहे, हा न, उन जे लाइ माता पिता सां गॾु रहो, उन जी आज्ञा में रहो, उन जो वचन पालन कयो। सच में माता पिता खे राधा कृष्ण भगवान समझो, सीताराम समझो, निश्चित तव्हांजो कल्याण थींदो। कॾहिं अवगति न थींदी, कॾहिं भी माण्हू पंहिंजे मर्यादा खे भंग न करे, पंहिंजे संस्कृति जो त्याग न करे, पंहिंजे धर्म जो त्याग न करे, हा न। मित्रता अलग शय थींदी आहे, लेकिन मर्यादा अलग थींदी आहे, यादि रखो। चओ जय श्री कृष्ण। इन करे असांजा कोई भी दोस्त हुजन, मित्र हुजन, लेकिन माता पिता को ॿाहिरि न हुजन। हर ॻाल्हि माता पिता सां पुछो ऐं आज्ञा वठो। कॾहिं भी भुलिजी करे भी विधर्मीअ सां दोस्ती भी न कयो। हाँ, कोई विधर्मी माण्हू आहे, भगवान जी भक्तिअ खां दूर आहे, हाँ, गौ मांस खाइण वारा आहिनि, हरे राम 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 राम, कीअं उते रही सघंदो? उहो चाहे स्वर्ग जो देवता हेठि लही अचे, उन जो त्याग कयो, उन सां ॾिसो भी न, ॻाल्हायो भी न उन सां। कीअं तव्हां उन घर में रहंदव? तव्हां देव घर, असांजो सनातन देवताउनि जो परिवार आहे, हे ऋषि परिवार आहे। उन घर में जेॾी महिल गौ मांस ठहंदो, गायूं कटियूं वेंदियूं, तव्हां ॾिसी सघंदव? हाँ, तव्हां उते रही सघंदव? ॿुधायो। जाते न भगवान जो विग्रह हुजे, न कीर्तन हुजे। इन करे सावधान। हिन महिल त इहे सभु ॻाल्हियूं नंढियूं लॻंदियूं, हा न, केवल पंहिंजे दिलि जा जज़्बात वॾा लॻंदा आहिनि, लेकिन माता खां पुछो उन जनम कीअं ॾिनो आहे तव्हांखे, 9 महीना गर्भ में कीअं रखियो आहे। पिता खां पुछो, पंहिंजा सुख छॾे, ख़ुशी छॾे, उन्हनि तव्हांजी इच्छा पूरी कई आहे। त अगरि सचो तव्हांजो प्यार हूंदो त पहिरियों माता पिता सां हूंदो, कि कल्ह जे छोकिरे सां जंहिंखे ॾिठो ई न आहे, असां सुञाणो ई कोन, उन सां काॾो प्यार थींदो? प्यार न आहे, मोह आहे, आकर्षण आहे। सचो प्यार हुजे त पहिरियों जनम ॾियण वारे माता सां थिए, पिता सां थिए, गुरुनि सां थिए, जंहिं भगवान सां जोड़ियो। चओ जय श्री कृष्ण। अॼु ये ॻाल्हियूं असांखे व्यासपीठ तो चवणियूं थी पवनि, इन करे कि समय ॾाढो भारी थो हले। हिकु बार न बार बार चवणियूं थी पवनि। चओ जय श्री कृष्ण। ताकि ईअं न थिए, छो जो कई असांजे सत्संगी परिवार मां अहिड़ा कांड थिया आहिनि। इन करे चवणो थो पए। असांजे सिंधी समाज में, असांजे कल्याण उल्हासनगर में तव्हां विश्वास कंदव 1.5 लख खां वधीक असांजा सिंधी परिवार क्रिश्चन बणिजी विया आहिनि, ईसाई बणिजी विया आहिनि। उन्हनि में भी सभु हलंदो अथव, सभु उन में भी कोई दया सहिष्णुता ये सभु कोन्हनि, सभु हलंदा आहिनि उन में। जंहिंखे असां पाप चवंदा आहियूं, उहे कम हलंदा आहिनि। चओ हरे कृष्ण, हे हरे। इन करे भाई भगवान सां जुड़ियल रहो, माता पिता सां, संतन सां जुड़ियल रहो, पंहिंजे संस्कृति सां, मर्यादा सां, पंहिंजे भक्तिअ सां जुड़ियल रहो। चओ हरे राम।